जय झूलेलाल। मुंहिंजो नालो दर्श टेकवानी आहे। मां 5 साल जो आहियां। मां सीनियर केजी ए में पढ़ंदो आहियां। मां एयरपोर्ट स्कूल में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि ॿुधायां थो। छोकर नंढड़ो छोकर छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठाई बाबू हिकिड़ो रे बाबू उते ॾिठाई बाबू हिकिड़ो संदसि पुठियां आयो तकिड़ो बिजली वांगुरु छोकर दौड़ियो जो थे बाबू खेसि निहारियो सके में उते आयो नींगा सीट ठाही साम्हूं कीअं सी मथां सायो त ॿुधाई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरती ते मथां कयाई ऊच जी हिकदमि लेटी पियो धरती ते मथां कयाई ऊच जी सी छटी जे मथां टुटी पियो वञी बाबू जे वात में सो पियो सी खटियो आहे बाबू ज़ख्मी वॼण लॻो छोकर जल्दी जॾहिं छटी या टोपी आयो मुंहिंजी टोपी छॾे छॾी या टोपी आयो किंजर उलापनी आयो घर ॾांहुं दौड़ियो तकिड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो जय झूलेलाल।